रोशन पाकिस्तान न्यूज़ सां गॾु मां आहियां इमरान रोशन ॾे पर दोस्तो असां सां हिन वक़्तु ॿ आर्टिस्ट सिंध जा वॾा फ़नकार मज़ाहिया फ़नकार मौजूदु आहिनि। जेको हिकिड़ो आहे शाहन चांडियो ऐं ॿियो अली हसन उर्फ़ शेटी। असां उन्हनि खां हिकिड़ो मज़ाहिया किरदारु जेको आहे उन्हनि खां प्ले कराईंदासीं ऐं उमेद कंदासीं त हू असांखे हिन मां दिलचस्प जेको आहे उहो माहौल ॾेई सघनि। ऐं असां हिन हिकिड़े दिलचस्प माहौल में बि ऑलरेडी वेठा ई आहियूं ऐं बाग़ में मौजूदु आहियूं। जी शान चांडियो। साईं सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। मां निहायती शुक्रगुज़ार आहियां रोशन पाकिस्तान अदा इमरान ॾेपर साहब जी महिरबानी, साईं रईस मोहम्मद ख़ान साहब महिरबानी, साहब जी महिरबानी, अदयारनि जो मां थोराइतो आहियां सभिनि जो। मां दोस्तो हिन दौर में पंहिंजा ॾुख दर्द लिकाए ॿियनि दोस्तनि खे खिलाईंदा आहियूं। असांजो कमु इहो आहे। हीउ मुंहिंजो भाउ आहे, मूंखां थोरो अधु कलाकु नंढो आहे। विच में लाइट हली वई न त ॿई गॾु पिया अचूं, पोइ जनरेटर देरि हलियो थोरो, इन करे अली हसन उर्फ़ शेटी। दोस्तो जीअं त तव्हांखे शुरूआति कयूं था बाबे जलाल जे नाले सां, हू सिंध जो हिकु लोक फ़नकार हो जेको हाल वञनि पेश कयो। मर्दानी मजलिस में अला मजलिस में हो मर्दानी मजलिस में वहम अचन के। दोस्तों ये एक मर्दानी मजलिस आहे के मज़ो वठंदा मोहब्बत जो सिर ॾेई से के हो के कन रस ॿुधंदा कुंडाइती कंध कंधनि सां के पागल वेंदा पुठी ॾेई ॼण मवारी पुफी वई पीए के हो के पागल वेंदा पुठी ॾेई ॼण अंधी वई पेके। यार हिदायत अली है के नाहिन सूर सलण जा। दोस्तों ये जलाल चांडियो। शान चांडियो, असां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदासीं त तव्हांजी का अहिड़ी क्लिप, का अहिड़ी मज़ाहिया जेका सॼी दुनिया में वायरल थी हुजे, अहिड़ी का मज़ाहिया असांजे खे ॿुधायो। हा सर, हे हिकिड़ो मुंहिंजी क्लिप आहे, उहा अवां जे पेश कयूं था। सर हिकिड़ो हमरा वञे पियो नारायण कागान घुमण। नारायण कागान जो घुमण पियो वञे त ओचिते गाॾी में रड़ी थी त मां पुछियुसि छोरा तोखे छा थियो पेशाब? अरे हलंदड़ गाॾी तोखे केॾां करायां? साईं हलंदड़ गाॾी में पेशाब पियो कराए त मूं वारे भाउ जो मुंडी कढियो त हिनखे फेंगूं लॻियूं त हिन चयो हल बड़ा। हिन ओॾी महिल काल कयो हलो दारा का शाह, वाह नारायण कागान का मौसम बहुत अच्छा है, सनी सनी बारिश पड़ रही है नारायण कागान में। साईं ॿियो बि हमरा वेठो हुनजो ॾिसां जाई मींहुं थो अचे या हीअं जो मुंडी कढी त हमरा मथो खंगारो छलियो, चए हल भेण हिते त गड़ो थो किरे। साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि असांजे दुनिया जे अंदरि। साईं नाना पाटिंगर जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो आहे, उनखे माना हिकिड़े फिल्म में फांसी ॾींदा आहिनि, उनजो माना ॻाल्हाइण जो स्टाइल पंहिंजो अगर मेरे मौत का तमाशा देखने, ये भाई मुझे फांसी देगा लटक दे रहूं, तमाशा देखे चले जाओगे ना, कौन करेगा मेरा जुमाना? 200 रुपया मुर्गी का 300 रुपया टमाटर। तव्हां त पाटड़ो पाटड़ो भत जो खायो हलिया वेंदव न। मलाइकनि जा पादरा ऐं खाईंदो गरीबनि जा सोलर पखा मुंह खपाया। हमरा दादा को 200 एकड़ जमीन 15 घोड़े 8 हाथियां 6 बबर शेर 3 बंगले थे शहर में पान मसवाड़ते रहंदा हूं। साहब अल्लाह जी महिरबानी सां मां 2 साल सऊदी हुते कर्ज़ अञा ताणी बीठो आहे एतिरो कमाए में। ॿुधी साहब मां सऊदी जो वियुसि त सेठ मूंखे चयो त 6 माण्हू थी हिननि खे वठी तूं मानी खाराइजांइ। कंहिं इलाइक़े में लथो, हुन इलाइक़े में कुता हा। मां सिर खयो, मां चयो मथां कुता मोॾे भॼनि। साईं कुता मोॾे भॻा, भॼ भॼा हिकिड़ो मोड़ हुजे, अरब निमाज़ पढ़ियो अचे पियो, डज़ वञी पेजारे में लॻोमांसि। मूंखे जी केफ़ मुश्किलात वाला सुरा मूंखे हिकिड़ी को त अरबी में कुते खे छा चवंदा आहिनि? मां हिनखे चयो वाला शुभ कुता, कुतो छा आहे? मूंखे जी आई वाला शोया या अली बाबा हो चोर खे कंदा आहिनि, मूंखे ख़बर न हुजे। मां चयो चए थो अली खे मञी तो मौलाई त आहियूं ना तो कुर्बान वञा। मां चयो या अम्मी वाला शुभ अली बाबा ईअं बाहि लॻी अञा ज़ोर नहीं गिले में। मूंखे जी केफ़ मुश्किलात वाला सुरा या ला शोया शुरता या ला रो पाकिस्तान। मां चयो हिननि जे पोड़ियुनि जा सभु सोन खपायो, मूंखे पाकिस्तान में न वठी वञे इलाइक़े में। मूंखे जी केफ़ मुश्किलात वाला सुरा पोइ न ॾिसई मूंखे जिन छॾाइणो पियो न अरब खां। मां चयो वाह 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 आई वाला शुभ कुता जी कोई मियां माना मियां कुतो करे पोइ छॾे थी अञा मियां ॿुधी जीअं मुंहिंजो भाउ अली हसन शेठ बि ॿुधाईंदो वरी तव्हांखे ॿुधाईंदा। जी अली
जीअं त नाज़रीन तव्हांखे असां पंहिंजे फ़न जो मदार ॿुधाईंदासीं हींअर भागड़नि जो रोल भागड़ी जी ॿोली अजीब हूंदा आहिनि ॿुधी वञूं पिया हिकिड़ी जाइ ते माना हुते गाॾी लोड पिया कयूं 10 व्हीलर गाॾी हुजे ॿियो सिंगल गाॾी हुजे भागड़नि जो पाण में झड़ो थी पियो हाणे ठहनि कोन पिया इन करे त के चवंदा 10 व्हीलर भरियूं के चवंदा माना सिंगल गाॾी भरियूं उनजो ॻाल्हाइण अंदाज़ी पहुंचो आहे चए पियो अय हा याद रख हेतरी बा क्यों उतर बैठे हूं उतर 10 व्हीलर गाड़ी लोड के हुन उतर राकेट क्या हबरायो आपरी के छाद बड़ी तो चमनाल होयो तो बेवा जो बागड़ी आसी ए बापू टीका ना करो बाबरी हितर के हाथ में थसल लग गया तो सर फाड़ी नु आबरी हितर में फोन करू ना कर सुनो हनी बा बागड़ी के पान में रत्ता गाड़ो क्यों आजकल जे बागड़ी जा रेस बा हन पंजा आया बागड़ी वट मुके शायद विच में बैठ जा मुके जी ए कि तू दे खबर न की हो जना मतलब बागड़ी अचे थी बागड़ी बोली गला ए किछा है भया पर हाथ हुल उतर बे क्यों न उतरे के सिर बे नो आप ला एक थारे को न था भाड़िया रो मेरी मेरी फैसला क्यों रतरा बाबले हेतर की उठ की पर हाथ मेरे मुझ सब था भाड़ियो ना आप हाजिर हो तो सरकारी अस्पताल पे हो नो ये बागड़ी जब डाला गान जी साहब पंजाबी में बुधायो बुझे पंजाबी वारो हां सही एकड़े जाते व्यासी मोरे साइड जेके चाह पत्ती कंपनी वाला खपाइंदा न बुझी वो पंजाबी हुजन पंजाबी के चुम मुझे राज मेट गाल सुन मैंने को 10 मिनट महक दे के मैं अपना फंदा मुदारा पेश करूं वो केड़ो को छोकरो गायब हो केड़ो जे जो घर सड़े पुछवा उन मुझे 5:30 थी काई लगा अगे असा के अंग्रेज ने घर ठाए ना बोर्ड में ता घर साड़ी मिलिया तंबू उनके बाजू बुधी खपाण आयो जा हां मजे ने ला हेठला पंजाबी के चुम ओ यार तू कौन है मुझे पराजी में चांडिया हूं साडे तू क्यों परेशान कर रही यार तू थल्ले ला गया सी गाना गा ना ਤੈਨੂੰ ਪਤਾ ਹੀ ਨਹੀਂ ਹੈ ਅਸੀਂ ਵੱਡੇ ਵੱਡੇ ਫਨਕਾਰ ਹੂੰ ਹੈ ਜੀ ਭਾਜੀ ਆ ਜਾ ਮੁੱਕ ਮੈਂ ਕਿ ਨਹੀਂ ਉਹ वो हम पूछा कि सवाल जो भाजी कौन है मुझे पराज में चांडिया हूँ साढ़े ऐसी खैर पुनातन शाह है ताल का जिला दादू है चलो भाई तू अपने मुख्तार शीदी की आवाज मुझे है जी सुनाओ मैं मुख्तार शीदी बाकी बारह नाला बताएंगे मैं की बा मुख्तार शीदी बताएंगे मैं जी अच्छा मुख्तार शीदी बताएंगे चलो खुश हो जी अल्लाह 1 2 3 चल खुश हो जी अलावा चल यार खुश हो जी खरपुर मेरा सन में बेली हिल मीरा बात के रोई दे वो गई साल या गुजरिया वो बेली ते सितारी आया तो खेरों दिल निसामा मुझे मैं खाबो बजे भागल खिंचो जावा वो मुझे मोए खाबो जानी बजे भागल के जो जावो मजे मरी विसवो बजे बो मैट्रन वट खड़ी समझावो हरे रे जे मां मरी विसुड़े खड़ी बजे मैट्रन वट समझाए वजे मैट्रन वट जे आराम न जई खड़ी हिन सां समझावो अरे मैट्रन वट जे आराम न वजई खड़ी हिन सां समझाए अरे बुझ बोए खबो बजे भागल के जो जाओ बस कर रे तो कर बस करी लगी साईं अल्लाह बचायो खूनी माण्हू जो तव्हां ॿुधायो बिस्मिल्लाह अल्लाह बचा खूनी आवाज़ पंहिंजो तरीक़ो आहे उहो वरी पंहिंजो हूंदा सरशा भाॼई ओ या सुबुह असां कहिड़ी गिदड़न वारी ऊन शुरू कई भाॼई बस भाॼई मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ जे अंगोशे जो मां हिन आचर वारनि खे भला ज़रूरु कंदुसि भाॼई आचर खान जे अगरि पंहिंजे भाउ जो पलान न वरितो त पंहिंजे भाउ जो खून जा ॾोकर ज़रूरु वठंदुसि भाॼई दिलि त चधी तोखे मां हींअर ई परणाए छॾियां पर न भाॼई मां तुंहिंजो रिश्तो कंहिं वॾे मुनीर शेख सां कराईंदुसि किथे को भाॼई सुख जो टुकुर त खाईंदे पर जे भाॼई जे तुंहिंजे नसीब में अमीर लिखियलु आहे त पोइ भाॼई मां बि घटि न आहियां भाॼई ॿुधो आहे त असांजे ॻोठ में अलाह बचाए खूनी आयो आहे पोइ पीअ वारी बकरी खपाए आचर खे माराईंदुसि
हलो बचाया दे खबर हुकुम कद मासात असा वदा खुदी मारो तो के खबर ना है जत काई जो कद मांगे ताजो दादा पादत काया हुआ बस कदे बे असा वदा खुदी मारो पादन जो पदवा कोने चेज बजो कदा ये चकी बिच न कदो कद मासात तो कि मुके उन फोटो जे कादा हाथ जो हिय जी कुत्तो तो के चांस पर मासा एकरी वे तो बाद के के पूरी तो जे बात तो का बताया था साईं अली हसन उर्फ शेटी हो जी ओके, शान साईं तव्हांखे चवंदासीं त ही तव्हां उमराणी जो जेको आवाज़ु आहे आवाज़ जेके मुख़्तलिफ़ आहिनि जेके तव्हांखे 4-5 अचनि था उहे असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा जी ॿुधाईंदा। उमराणी जो आवाज़ु हथ जोड़ते आखिंबे दर्दाकू मेरे भिरा को कुत्ते खादे सोया नहीं मिलदन वे जालिमान जुल्म कमाओ मैं उजड़े ते न दूर करो मेरे ढोले को चा तरस करो मैं उजड़े बहु हाल फकीरी विच गुजरे वे जालिमान कहर वसा मैं उजड़े ते अजमल क्या कसूर मेरा ना लोग खिलाओ मैं उजड़े साईं गोठ में जुआ पे खेड़ो ओजते पुलिस कड़की पुलिस जो कड़की के हेडे भगा मां वरी कब्रिस्तान ने भजीस मुझे जिन छड़ा जी जो कब्रिस्तान ने विच पेर आई नंढड़े बारे मुकाम आयो हथ खणी बीह रहे मां मुझे जिन छड़ा ला ला पुलिस वारो आयो चढ़ी छा तो करी मुझे बाबे मथो कुल तो पड़न छा तो क्या चढ़ी नंढड़े बार जो मुकाम मुखे चूतियो तो करी हे तुझे पी मुझे हाँ मुझे पी पूछी नंढड़े बार जो मुकाम मुझे हाँ बाबू मुझे नंढे लाकू गुजारे वियो न ॿुधी था शहर जा मुखे अचणु न था वो ॾियन वस कया थो मिलण ले पर मिलण भी कोन था ॾियन न त दर्शन ॾी करण ॾियन महबूब तो बाकराणीअ जो हो जे अचण ॾियन जे मिलण ॾियन तोड़े रोज़ वचा तोसां रोज़ मिला मुंहिंजो ॾींहुं तो गुज़रे सूरन सां मुंहिंजी रात थी गुज़रे सुॾकनि सां तोखे कहिड़ी ख़बर त मां कीअं थो जीअं जे अचण ॾियन राग पूरो थी साईं हा वरी साईं तो मां ॾिसण वारनि खे बि अपील थो कयां त भराए महिरबानी कयो लाइक कयो ऐं घणे में घणो शेयर कयो जेकर असांजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त महिरबानी असांखे लाइक कंदा कयो हिन भाऊ चिबे खे बि लाइक थोरो कंदा कयो ॿुधी असुल खे जेको आहे न वॾो मां हिकिड़ो मिंट वॾो ॻाल्हाए हा ऐं यूट्यूब ते सरप्राइज़ माफ़ कजो मां सिंधी घटि पढ़ियल आहियां मां इंग्लिश पढ़ियल आहियां जेको मसलो ॻाल्हि मां इटली में रहियो आहियां इन करे मूंखे सिंधी घटि थो अचे ॿुधी दोस्तो इन जो चवणु आहे त यूट्यूब जेको आहे असांजो सब्सक्राइब कयो त जीअं असां सुठे खां सुठो वीडियो ठाहे सघूं जी 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 अलाए महिरबानी सरप्राइज़ इहो जेको भाऊ ॻाल्हायो आहे इन जो नालो मूंखे सही नथो अचे ॿुधी इनखे माना घणे में घणो लाइक कयो इनखे शेयर कयो छो जो मां जेको इटली रहियो हुउसि इतबार हिन भाऊ मूंखे फ़ोन कयो भाऊ महिरबानी करे छो भला हुते तव्हां भला फोड़े जा वापार कंदो ई आस्ते कला तोखां वॾो आहियां चिबा अकुली बि शुकुर कर मां जाओ त पाकिस्तान ठहियो आहे हिनखे पंहिंजो गंजा पंहिंजो माना हाईलेवल माना गॾनि जो शोरूम अथसि लाड़काणे में पंहिंजो माना छड़नि जी फैक्ट्री आहे कराची में हिननि खे हा ईअं सुञोठो आहे बाक़ाइदा ॿुधी अचो त मां हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि हाणे सरमत सिंधी जो आवाज़ु ॿुधी सागर सिंधी जो आवाज़ु आहे उहो मुंहिंजो उस्ताद अलाह हुनखे जनत नसीब करे अचो ॿुधायूं मेरी
वसाना मारो नाले जावा यारो यार वफा जाना अरे मेरा प्यार नहीं बोझानी रवारी दई रतन जा घोड़ा रोवारी। क्या तेरी आवाज में धप है छोरे, क्या तेरी आवाज में धप है? ए मैं तेरे को बोला ना शाहरुख खान हैं? संजय दत्त हाँ संजय की खबर भाई संजय की खबर भी तुम दोनों के सुबह ने मुझे खिलाफ कोर्ट में गवाही दो वकील फांसी दे मुझे फोन कई मुझे जी चंडिया क्या थे मुझे नाके ते पराई चाहे तो पिया मुझे जी पहुंच चढ़े बा देख खबर चाह थियो आ यार मुझे खिलाफ सुबह ने वकील दो गवाही पहुंच मां वे मां से चऊं तद वे आओ नव शहर में वकील बैठो आ उते जोने की चई हे वकील कल तू मेरे खिलाफ कोर्ट में केस लड़ेगा ना हे वकील तीनों को समझाना या समझाना अगर मेरे खिलाफ कोर्ट में गवाही देगा ना अरे 6 गोलियां तेरे सीने में डाल दूंगा समझाना माँ भागपुर पास मजा निकले तो कहानी लगा वकील तो ओडी मर जाकर किताब दी आपने चिबा सिबा कर ओडी भगो हाँ बनताला शरिया जी फनकारा आने लाए मेहरबानी साहब के भला खुश करे पान दाढ़ी कुणी तो बेन की नसीहत थोड़ी जी अचो बताइए हरदम यार भजे ख्याल के सुठो हलाए जे यार शरीयत खा हरगस बेर न बाजे खदन न वागे ख्वार थी न ताड़ी वजाए जे कोशिश या कजे औलाद के इल्म पढ़ाजे दाढ़ी न कुड़ा उनके नाचू न बनाजे ऐं दादल फ़कीर जी नसीहत दिल सुन लाजे और रिश्ता ॿिया बि घणा पोइ बि अमड़ जी जल ज़ोरा अमड़ जी जल ज़ोरा जिजी बचन तां घोरा बाबू कंहिंजा वॾा फनकार कलाम यादि कोन असांखे अॼुकल्ह इमरान हाशमी आहे वो सुठो फनकार आहे ॿुधी अचो तव्हांखे ॿुधायूं Shiradi Railways and Fang, yeah, how really is. तारा बिना ना मुझको करार है तो मेरा हो दो ओ मेरा यारा दिल की धड़कन मेरी मेरी लबों में दो मेरी मेरी लबों में दो मेरी चाह दो मेरी राह दो विच में इंग्लिश समझाऊं सिंधी बोली बुकोन Shadi gabi lagi sini pombe labri ya sadi labi bobo lagi sini bama rugi sini laba lagi sini gabi oh shadi bo lagi sini baba rugi sini mau हरियाणी सिंह के जो कमो तू मेरा पास सुन मम्मी डैडी से न डर मेरा यार तेरा पास पोट बना के ठपा लगा दूं तुझको मैं रक्षा करा दे कंडियारों न शर यार कमाऊं तुझको मैं सकर का पुल शेर कराऊं एक कड़पा मम्मी डैडी से न डर तू मेरा यार वाह सर मुझे एंट्री सभा रोज है अली हसन और शेटी तव्हांखे जलाल जो वरी ॿियो हिकिड़ो ॿुधायूं था मिसरो दिलड़ी लगी यार सा अल्लाह दिलड़ी हो दिलड़ी लगी यार सा वनी बेअख्तियार
हुनखे मुझे दर्द जो बेली खबर न का वो चारो औरा त्यारी हारियूं कयां मतबर हमें बीमारो तलब न लायूं तारूं तालिब सां तकरारो हिते इश्क जा आज़ार हुते परवाह नाए पिरीअ खे दोस्त जलाल जलियो मोहम्मद उर्स जानियो अल्लाह उनके फिरदौस जन्नत में जाएंगे जी जी के भला सही है पंहिंजो अज़ीज़ हो छा थिए हिन रिश्ते में जी पंहिंजो ॻोठ जा पंहिंजे मिट न वोला हेड़े म्यावो नवोए उहा वड वठी वञा जितां विया मुंहिंजा परदेसी उहे सभई पड जुमा जितां विया मुंहिंजा परदेसी परदेसी हूंदा अंगण वसंदा हाड़े अंगण वसंदा अॼु नथो उते कुझु ॾिसां जितां विया मुंहिंजा परदेसी उहे सभई पड जुमा जितां विया मुंहिंजा परदेसी साईं मोहम्मद उर्स जानियो वरी तव्हांखे साईं कार्ड साईं हितों बोर्ड में लुड़ंदा 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 वियासीं जामशोरे इहो थोरो वरायो हितों साईं बोर्ड में लुड़ंदा लुड़ंदा वियासीं जामशोरे माई जो तोखे वतनी कार्ड नथो मिले हितां खां वठी लाइन साहब रोड ताणी तारीख़ पुलिस वारा माना इहे अधे जा डंडा हणंदा हिकिड़ो पंजाबी हुजे ॿिनि फूलनि सां पान पियो खाए लाइन में खड़े हो जाओ लाइन में खड़े जाओ साईं लाइन ते बेपरी खां वरी नादरा बंदि तारीख़ डंडा पियो खां दुनिया खे वतनी कार्ड मिले पियो मूंखे न पियो मिले मां चयो यार वतनी कार्ड ज़रूरी वठिणो आहे पोइ साहब मूं हिकिड़ो नाटक कयो उहो तव्हांखे ॿुधायां ॿिए ॾींहं ते मां हीअं कयो जो मां चयो हाणे वतनी कार्ड वठिणो आहे ॿिए ॾींहं ते मां चरड़ो माज़ूर थी वियुसि हीअं वञी लाइन में जो बीठुसि त उन ई पुलिस वारे मूंखे चई डंडा आया मूंखे चई जरड़े हुनखे छा तुझे तुम्हारे को शर्म नहीं था कि जरड़े माज़ूर को लाइन में बिठाया आओ जरड़ा माज़ूर मां वठी हल पंहिंजे चाचे खे हाणे कल्ह मूंखे डंडा छो आई साहिब मूंखे जो वठी आयो त लाइन में हिकिड़ो मुलो बीठो हो मूंखे चई जरड़ा माज़ूर आओ आओ ऐं मूंखे मां चयो हित जे वठो ई न त वारे वठी ते कुटींदा थोरो सिधो थियो न वारे वठी ते कुटींदा साईं मूंखे अंदरि वठी वियो आओ जरड़ा माज़ूर ये फिंगर क्या हुआ मैं जरड़े माज़ूर को ऐसे खींचते खुदा तरसी कर आओ आओ जरड़ा मतलब फिंगर जो मूंखे वतई हीअं जो फिंगरनि में ॾिठई जॾहिं त जरड़ो आहे ई न कमु ओके लॻो पियो वरी मां चैनल फेरायो मां चयो डंडा खाईंदुसि अॼु वरी मां हिनखे मां चयो देरि न कयो मैं बीह नहीं सकता हूँ कि आओ आओ जरड़ा माज़ूर अब उते टिक 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 वतनी कार्ड मूंखे ॾिनई मां चयो निकिर ॿाहिरि हुननि खे पचायो ॿाहिरि जो निकितो हिकिड़ो सिंधीअ सां पकोड़ा पियो पचाए मूंखे चई जरड़ो माज़ूर ई आहे मां चयो यार 10 जा पकोड़ा तॾहिं चई जरड़ो माज़ूर ई आहे रख रख पैसा रख यार दुआरी कजांइ साईं मूंखे हिन पकोड़ा खीसे में न मूंखे चई यार दुआ कर मां चयो अलाह जी दुआ थी चई हाय मां चयो पाण नथी कहिड़ो मां तोखे मारियो हाँ पोइ इहे अथई दुनिया में आहे दोस्तो ऐं तव्हांखे मूमल राणो ॿुधायां थो दोस्तो जॾहिं राणो जॾहिं मूमल जे हालात में गुज़रियो ॾिठई त मूमल सां मर्द सुतो पियो आहे दोस्तो उहो मर्द न हो उहा मूमल जी भेण सूमल ई चई राणे जा कपिड़ा पा मूंखे ख़ुशबू थी अचे सचो मोहबत इश्क इहो सुबुह जो थियो मूमल राणो मिटी जे टिॿे ते वेठो मूमल अची मश्किरियूं करे अची मूमल मूंसां मश्किरियूं न कर तूं राति सीतल राव सां सुती पई अचे राणा मूंखे तुंहिंजे मोहबत जो कसम आहे मुंहिंजी भेण सूमल ई जंहिंखे तुंहिंजा कपिड़ा पातल आहे दोस्तो बाबे जलाल शाह लतीफ़ जो शेर आहे बाबे जलाल को यार में जेको मुंहिंजो हाल आहे राणा राणा ओ मुझे राणा राणा चई मूमल वेह माठ करे चरी चोर न मुंहिंजा जाक हिकिड़ा हो जागा अखियुनि खे ॿियो लताड़ियूं वचां लक चादर तोड़े खट तूं त सुती पईं सीतल राव सां चए थो मूंखे राणा दुनिया जा माण्हू छा चवंदा मुंहिंजी भेण सूमली दोस्तो मूमल जो राणो राणा राणा ओ मुझे राणा राणा चई राणा छॾ माना तूं तुझा टाणो होय मुजट वो लाह लंगोटियूं बद धोतियूं
तू त पहरी छो पियो पट राणा जॾहिं मर्द ॾिठो ई महलात में तू त मारे करी हाँ मट वाए हिकु लॼाई काक खे ॿियो वञी लॼाई ढट ताराज़ी ऐं वट हुयो मर्क तुंहिंजो मुंहिंजा महेंद्र जी दोस्तो ही हुया शान चांडियो ऐं अली हसन उर्फ शेटी जन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो।